अज व्लॉग में पाण मौजूद आहियूं शालती पब्लिक पार्क ते। हिन पार्क जी हिकिड़ी शानदार तारीख़ रही आहे। उन मुतालिक़ नसीराबाद जे बाज़मीर साथी GM मसण जी गुफ़्तगू ऐं तफ़सीली रिपोर्ट अचो त ॿुधूं। रियासत के टैक्स ॾींदड़ ऐं हुकुमराननि खे वोट ॾींदड़ अवाम ते उन जा बुनियादी मामला हल करणु उन्हनि ते आयत थिए थो, उन्हनि ते फ़र्ज़ु आहे, लाज़मी आहे। जीअं सिहत, तालीम ऐं रोज़गार, अमन अमान जो मामिलो आहे, अहिड़ी तरह अवाम खे तफ़रीह गाह ॾियण बि हुकूमत ऐं हुकुमराननि ऐं रियासत जो मामिलो थिए थो। पर बदकिस्मती इहा आहे त हिते असां वटि अहिड़ा तफ़रीह बाग़ कोन्हनि खे फनलैंड थींदो आहे, ॿिया मामला थींदा आहिनि जीअं माण्हू सवा घड़ी किथे वञी आराम करे। असांजे नसीराबाद में हिकिड़ो अकेलो ई पार्क आहे जेको माज़ी में जुमा ख़ान चेयरमैन हूंदो, शेख साहिबु। उन जे दौर में असां नंढड़ा हुआसीं, असां ख़ुदि पंहिंजी अखियुनि सां ॾिठोसीं त फस्ट क्लास माहौल हूंदो, गुल ॿूटा क़िस्म क़िस्म जा गुल हूंदा, वेहण जूं बेंचूं हूंदियूं, ॿियो टियों। पर हाणे जीअं जीअं असां जदीद दौर में आया आहियूं, जीअं जीअं माना वधीक सहूलियतुनि तरफ़ असां वधिया आहियूं, त बाग़ जी इहा हालत आहे त उन में छॿर आहे, बेद मुश्क जूं ॿ टे ॿूटा आहिनि ऐं बाग़ बि न आहे, पर हिकिड़ो जनाज़ा गाह थी वियो आहे। छो त जनाज़े जे लाइ अक्सर हिते शहर जे अंदरि अहिड़ी का शइ कोन्हे का, माण्हू अक्सर हिते अची जनाज़ो पढ़ंदा आहिनि। अॻ में इन पार्क में कुझु बेंचूं हुयूं, घुमण फिरण जे लाइ ट्रैक ठहियलु हुयो, पर पोइ ख़बर न आहे उहो बि हिननि ड्राए पट करे छॾिया। 2 साल 3 साल अॻु त हिन जो ठीको बि थियो, तक़रीबन मूंखे यादि आहे त 10 लखनि जो थियो। उन में सिर्फ़ु भित ठाही वई, पर माना वरी उन जे छॿर या ॿूटनि ते या उन जी वणकारी ते को बि ध्यानु न ॾिनो हुयो। हींअर इहो बाग़ माना ईअं नाकारा लॻो पियो आहे, कंहिं बि कम जो न आहे, न अवाम खे सहूलियत आहे, न वरी को सवा घड़ी वञी उते वेही सुख जो साह पटे सघे थो। दोस्तों, अज जे व्लॉग में नसीराबाद जे अकेले सरकारी पार्क मुतालिक़ सुजाग शहरी GM मसण जी गुफ़्तगू अवां ॿुधी। असांजे हिन मुख़्तसर रिपोर्ट में 1.25 लख आबादीअ वारे ऐं तालके हेडक्वार्टर जी हैसियत रखंदड़ 12 वार्डन वारी टाउन कमेटीअ जे विच शहर मां ज़रई ज़मीनुनि, तलाउनि ऐं हर जीवत लाइ पाणी मुहैया कंदड़ आर्थर ब्रांच जे कप ऐं ॿिनि प्रेस क्लबनि जे भर में सियासी, समाजी धुरिन ऐं सरकारी इदारनि जी करोड़े रुपयनि जी बजट रखंदड़ टाउन चेयरमैन AC DC खां ओझल शाह लतीफ़ पब्लिक पार्क नसीराबाद ते आहे। दोस्तों, पाण जॾहिं दुनिया जहान खे रूबरू ऐं सोशल मीडिया जी अख सां ॾिसंदा आहियूं त महसूसु ईअं थींदो आहे त जन्नत आहे त फलाणो पार्क, ऐं फलाणो पार्क त आहे ई जन्नत जो टुकड़ो। पर साॻी अख सां पंहिंजे हिन पार्क खे मौजूदा वक़्त में ॾिसूं था त दिलि अश्कबार थियो वञे, ऐं हुकूमत वक़्त ते दिलि ऐं ज़बान तबरा करण खां रहनि ई कोन था। दोस्तों, असां पंहिंजनि सीनियरनि साथियुनि खां ॿुधो ऐं अवां साथी GM मसण जी ज़बानी ख़ुदि ॿुधी त 70 ऐं 80 वारे ॾहाके में हिन ई पार्क में गुलनि खां अलावा मुख़्तलिफ़ ख़ूबसूरत ऐं मिठनि मेवनि जा वण हूंदा हुया, जहिड़ोक ॾाढ़ू, लीमा, ज़ैतून, नारंगी, ॾंग ऐं ॿिया हूंदा हुया, जिन मां सिर्फ़ु ॾंगनि जो वण याने खजी हिन वक़्त बि पंहिंजी क़दामत सां आसमान खे छुही रहियो आहे। दोस्तों, हाजी जुमा ख़ान शेख जॾहिं नसीराबाद टाउन कमेटी जो चेयरमैन हूंदो हुयो त उन वक़्तु यकीनन बजट कुझु हज़ारनि में हूंदी ऐं माली बि को 1 या 2 हूंदा, पर हिन वक़्तु बजट लॻभॻि 2 करोड़ ऐं मालियुनि जी लांढ लॻी पई आहे।
पोइ बि हालति अवां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। न गुल, न छॿर, न वॉक ट्रैक, न वेहण लाइ कुर्सियूं, न मोटर, न वरी फुहारा, न ई बाग़ खे गेट त ठहियो। बाग़ जो नालो शहरनि जे सरताज जो गेट ते का तख़्ती, को निशान, पर पोइ बि हीअ आहे अॻूणे सूबाई असेंबली मेंबर नवाबज़ादा बुरहान खान चांडियो ऐं क़ौमी असेंबलीअ जे मेंबर नवाबज़ादा मीर आमिर ख़ान मक्सीअ जे हलकनि जो अॻूणो ख़ूबसूरत ऐं हाणोको उजड़ियल शाह लतीफ़ पब्लिक पार्क नसीराबाद, जिते को ॿार, का मुसाफ़िर औरत, को ॿुढड़ो या ॿुढड़ी अची के पल साह पटिनि या के बीमार शहरी सुबुह पहर वॉक कनि ऐं सावक ऐं सुरहाण मां लुत्फ़ अंदोज़ थियनि। पर हा, हुस्न ऐं फितरत जा आशिक़ शाइर के ॿनियुनि जा पासा वठनि ऐं पंहिंजे ज़हन ऐं ज़ौक़ वटां का ख़ूबसूरत तख़लीक़ ठाहिनि। पर हिते वेही के साक राहीअ वांगुरु गुल हवा में अहिड़ी तरह था लुॾनि, को हा थो करे, को न थो करे, जहिड़ियूं ख़ूबसूरत शानदार सिटरूं नथा लिखी सघनि। छो त हिते जानवरनि जा देरा आहिनि ऐं न वेहण लाइ के जोगा बंदोबस्त थियल आहिनि, जिन में छांव लाइ के छटिरियूं, कुर्सियूं या पीअण लाइ मिठो पाणी। त दोस्तो, ही उहो बाग़ आहे जंहिंखे बदनसीब बाग़ सिंध वांगुरु पाकिस्तान जो उहो बदनसीब सूबो आहे, तंहिं वांगुरु ही बि बाग़ बदनसीब अथव। ऐं हा, असीं 2 दफ़ा कॉल ज़रिए टाउन कमेटी जे चेयरमैन इंजीनियर यूसुफ अज़ीज़ छुटे खां मौक़ुफ़ वठण जी दिली कोशिश कई, पर साईं जन टाइम न कढी सघिया। जेकर टाइम ॾियनि हा त को प्लान, का रिथाबंदी पैगाम जी शिकिल में अची वञे हा, पर वरी बि उमेद कजे थी त चेयरमैन साहब दिल्ली कोशिश वठंदा त बाग़ को बहितर थी सघे थो, न त अॻियनि चेयरमैननि वांगुरु यूसुफ अज़ीज़ छुट्टो साहब पंहिंजो टाइम पास करे वेंदो जे रहंदो त उजड़ियल ऐं बिगड़ियल शाह लतीफ़ पब्लिक पार्क। दोस्तो, असांजी नंढड़ी महिनत कीअं लॻी, जे बहितर लॻी या का कोताही थी त कमेंट कंदा, लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। जेकर हिन वक़्त ताईं अवां असांजा चैनल ते दोस्त न थी सघिया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटीअ खे दॿाईंदा।